अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ वज़ीर उन्नर मोरो मां ख़बर शामिल कयूं था। शोभान अली अबड़ोजी पूरे सिंध जियां कोरोना वायरस जे ख़दशे सबब जुमी जे बा बरकत ॾियारे ते ॿियनि शहरनि वांगुरु अॼु मोरे शहर में बि सुबुह खां वठी 3 बजे ताईं सख़्त लॉकडाउन ते सख़्तीअ सां अमल जारी। आम वाप जे शयुनि जे दुकाननि समेत शहर जा तमामु कारोबारी मर्कज़ बंदि। मोरो पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि रोड रस्तनि गलियुनि चौकनि ते रंडकू रखी सील करे छॾिया। शहरनि जी चुरपुर ते पिणु पाबंदी लॻाए छॾी। मोरो पुलिस जो गश्त जारी। ईंदड़ वेंदड़ शहरनि खे घर रहण जी अपील, जॾहिं त शहर जे तमामु मस्जिदुनि में बा जमात जुमी जी निमाज़ ते पाबंदी। समाजी वितीअ ते अमल कराईंदे 5 माण्हुनि सां गॾु निमाज़ पढ़ण जी अपील। कर्फ्यू वारो समा। ॿिए पासे नंढे कारोबार वारा पोरियत मज़दूर तबिके जे ख़ानदान जा लॉकडाउन सबब सूर बीणा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा। संदन खां ईद विसरियल ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार खे घुर्जे त फौरी तौर नंढे कारोबार कंदड़ ख़ानदाननि लाइ वज़ीफ़े जो ऐलान करे त जीअं बचनि जे पेट गुज़र सां गॾु ईद ख़रीदारी करे सघनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।